साल आहे बाशरा माण्हू अल्हम्दुलिल्लाह आऊं जहिड़े तॾहिं छॾे पहिरें कोन पवंदो आहे अहिड़ो लाइक़ु शान जे आहे हो साईं त वियो हलियो कलाक खां पोइ सॼे ॻोठ खे बाहि लॻी सभु टपड़ सड़िया मर्द त ॿाहिरि निकिरिया औरतूं निकितियूं वॻे टपड़ सड़िया हुन सम्झो इतफ़ाक़ी हादसो आहे वीचारा नुक़सानु थियो वरी साल खनि गुज़रियो कुझु हुननि घर महीना ठाहिया कुझु घर ठाहिया वरी साॻी ॾींहुं साॻियूं तारीख़ूं वरी थी बाहि लॻी वरी टपड़ जेके साल में गॾु कयूं उहे बि सड़ी आहे वरी आयो टियों साल तारीख़ बि साॻी ॾींहं बि साॻियूं टाइम बि साॻियूं बाहि लॻी टियों दफ़ो सड़ी आहे हिते हुननि जो ॻाल्हि छा आहे तारीख़ बि साॻी ॾींहं बि साॻियो सबबु कुझु मालूम कोन त बाहि लॻी थी सबबु छा आहे हिकिड़े खां फाटो थी यार मूंखां हिकिड़ी वॾी ग़लती थी वई अची को दरवेश मूंखे महसूसु थियो बाक़ाइदे वॾी ॾाढी पोड़ो माण्हू उहो आयो पंहिंजे उतां करे मूंखे पाणी पियारे मुंहिंजो छाजो पाणी हिते कोने कोने पाणी वञे वाटर तां पाणी पिए पाणी थो थिए असीं नौकर जो पाणी पिए ईअं करे मूं हुनखे डोड़ाए खे अड़ी भाई पुछो आहे केरु मालूमात कयूं अहिड़े क़िस्म जो माण्हू हुयूं फलाणा माण्हू गॾु आहे हिन सां इहे हिकिड़ो माण्हू छोकिरो फलाणे ॻोठ जो हुन खां पुछो उहो तूं आयो यार ॿिया माण्हू हुयो बाक़ी आऊं साईं सां गॾु आयुसि 2 साल पहिरीं तव्हां ईअं ॻाल्हायो साईं खे ॾाढो ॾुख थियो साईं जो न बाहि लॻे न को इख़लाक़ आहे न पाणी मूं घुरमांसि ॿी त का शइ कान घुरी हाणे माण्हुनि में इहो जी इहो ख़बर कान्हे साईं हाजन छा आहे दरिया जे अंदरि रहे थो बुज़ुर्ग उते जो आहे मोरो दादू पुल आहे हुनजे पासे में साईं जो घर आहे साईं इहो लफ़्ज़ कढिया हा असां जो का तक फिटल असांजी का आहे फिटी किथां त हर साल बाहि में सड़ियो वञे पोइ साईं खे वञी वठी आया 12 बजे वञी माफ़ वरितऊं पहिरें पिया अर्ज़ु कयूं किबला सां ग़लती थी वई साईं वरी पोइ अची दुआऊं घुरियूं अल्हम्दुलिल्लाह वरी पोइ बाहि कान लॻी अॻे खां पाण हाणे चवणा अॻे एकड़ बनी हाणे 2 एकड़ हर कंहिंखे नौकरियूं मोकिलियूं वरी ख़ुशी आया अहल बैत जी दुआ सो जेके वाह परहेज़गार वाह जेके वाक़ई सैयद नशन बुराइनि खां कुकड़नि जे वेड़ रिछनि कुतनि जे वेड़नि खां बेहयाइन लोफरनि पाइनि खां बचियल हुआ क़ाइदा कानून हुआ त पोइ हुननि जी ज़बान में उहो असरु हो पर हाणे अलाह असांखे हिदायत नसीब फरमाए जे दुनिया जा ॿिया माण्हू दुनिया जे रंगनि में लॻी विया न सही त बि दुनिया मुआशिरे में रहनि था उहो सोबत जो असरु थियो उहो बि हलिया विया जीअं आम माण्हुनि में को बुज़ुर्ग माण्हू लभे थो सैयदनि में बि को ईअं लभे थो घणो करे दुनिया जे रंगनि में हली विया आहिनि अलाह साईं हुनखे हिदायत नसीब फरमाए ॻाल्हि पहिरीं महबूबनि जे अहल बैत जी पर असुल अहल बैत असुल जेके ज़ात उहे 5 पाक आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली हज़रत इमाम हसन इमाम हुसैन सैयदा ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ए अल्लाह चादर महबूबनि पंहिंजी चादर उन मथां विझी पाण फरमायो अल्लाह मुंहिंजा ही अहल बैत इन्नी उहिब्बुहुमा ऐं अल्लाह हिननि सभिनीनि सां मोहबत करियां थो फअहिब्बुहुमा तूं बि हिननि सां मोहबत कर वरी अॻियां नबी साईं फरमायो वअहिब मन अहिब्बहुमा जेको हिननि सां मोहबत करे उन्हनि सां बि तूं मोहबत कर माना मुंहिंजो उम्मती जेको मुंहिंजे अहल बैत सां मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजे ख़ानदान सां मोहबत थो करे 5 पाक सां मोहबत थो करे हुज़ूर उन लाइ दुआ फरमाई जेको मुंहिंजे 5 पाक सां मोहबत करे थो ए अल्लाह तूं वरी उन्हनि सां मोहबत कर असांजो ईमान अक़ीदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर दुआ क़बूल आहे जेको अहल बैत सां मोहबत कंदो उन सां अलाह मोहबत कंदो मोहबत अहल बैत अलाह सां मोहबत करण जी दलील सां रब जंहिंखे चाहींदो आहे जन्नत जो रस्तो ॾेखारींदो आहे उनखे अहल बैत जी मोहबत नसीब कंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शरीयत जे मुताबिक़ अॼु बि केॾो बि मुफ़्ती हुजे केॾो बि आलिम हुजे भले पीर हुजे कहिड़े बि पीर हुजे रुगो रसूलुल्लाह जो औलाद न बाक़ी ॿियो कहिड़ो बि पीर हुजे उनखे ज़कात वठणु जाइज़ आहे फितरो वठणु जाइज़ आहे सदको वठणु जाइज़ आहे पर हुज़ूर फरमायो मुंहिंजे अहल बैत खे जाइज़ कोन्हे जो ज़कात खाए ज़कात जाइज़ कोन्हे फितरो जाइज़ कोन्हे अहल बैत खे जाइज़ कोन्हे जो सदको वठे छो छाला हुज़ूर फरमायो मुंहिंजो अहल बैत पाक आहे ऐं ज़कात माल जो मेर आहे
ज़कात माल जो किचिरो आहे जेको ॿाहिरि कढियो थो वञे ऐं मुंहिंजे अहल बैत खे अलाह साईं इन्हनि ॻाल्हियुनि खां पाक रखियो आहे।